अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सोप सीरियल पंहिंजे हावेरी जे ईंदड़ नई एपिसोड में छा थियण वारो आहे, छा थींदो, छा सिकू पंहिंजे प्यार जो इज़हार जेको आहे मञींदो, छा जेको आहे सुहिणी जेको आहे इज़हार कंदी सिकू जे साम्हूं, छा सिकू इन खे मञींदो, छा जेको आहे गुलनार चाकर ख़ान खे हथ ईंदी, छा जेको आहे चाकर ख़ान रूंडे जे चवण ते सॼे ॻोठ वारनि खां क़ुर खणाईंदो, छा सांवल पंहिंजे भाउ जे कातिलनि खे ॻोल्हण में कामयाबु थी वेंदो, छा हसीना बेगम जे बारे में चाकर ख़ान खे हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी, छा जेको आहे हसीना बेगम जो कयल खून जेको आहे जाबिर वारा पंहिंजी ॻीची में खणंदा, छा जेको आहे रूंडो पंहिंजे पुट जे कातिलनि खे ॻोल्हण में कामयाबु थी वेंदो। इन तफ़सील ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदड़ नई ख़बर ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हलूं था ड्रामे जी तरफ़। दोस्तों ड्रामा सोप सीरियल पंहिंजा वरी जे ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे ॾेखारियो वेंदो त सिकू ऐं जेको आहे हैदर वारा रहिस चाकर ख़ान वटि ईंदा ऐं जेको आहे सिकू चवंदो त मुंहिंजो त ॾोह आहे रहिस चाकर ख़ान, इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी ऐं चाकर ख़ान बि चवंदो त हा सिकू तुंहिंजो ॾोह आहे ऐं तूं जेको आहे क़ुर खणी त इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी, रूंडो तोखां क़ुर खणाए, पर जेकॾहिं हैदर खां क़ुर खणाए इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। हैदर चवंदो त असां ग़रीब माण्हू आहियूं, जेकॾहिं रूंडे जो शक ईअं ख़तमु थिए त मां क़ुर खणण लाइ तयारु आहियां। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त हसीना बेगम जाबिर वारनि वटि ईंदी ऐं जाबिर वारनि खे चवंदी त जाबिर मां चाहियां थी त इहो खून तूं पंहिंजी ॻीची में खण। जाबिर चवंदो त तूं वॾी सियाणी आहीं, तूं पंहिंजे जेको आहे कयल खून असांजी ॻीची में हणी करे ऐं असांखे फासाइण थी चाहीं ऐं असांखे ख़तमु कराइण थी चाहीं। ऐं हिते जेको आहे कासिम बि चवंदो त हीअ वॾी जेको आहे हरामणी शख़्सियत आहे उहा असांखे फासाइण थी चाहे। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त रूंडो जेको आहे सॼे पाड़े वारनि खां क़ुर खणाईंदो ऐं सॼो ॻोठ क़ुर खणंदो ऐं पोइ जेको आहे थी सघे त असुल हक़ीक़त जी ख़बर पइजी वञे, पर ईअं बि मुमकिन आहे त जाबिर वारा जेको आहे हसीना बेगम सां ॻाल्हियुनि में राज़ी थी ऐं पोइ जाबिर वारा चवनि त इन जो खून जेको आहे असां कयो आहे। ऐं होॾो दोस्तों तव्हांखे ॿुधायूं त सिकू जॾहिं पंहिंजे भेण सां मिलणु ईंदो त सुहिणी सिकू जे वाट वठी वेहंदी ऐं सिकू खे चवंदी त जेको आहे सिकू मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवां त मां तोसां ॾाढी मोहबत कंदी आहियां। सिकू चवंदी त हल छरी तुंहिंखे त मुंहिंजी शिकिल पसंदि न आहे ऐं सुहिणी चवंदासीं सच में मां तोसां ॾाढी मोहबत कंदी आहियां। पोइ सिकू बि इन ॻाल्हि खे मञी वेंदो। दोस्तों असांजो हीअ रिपोर्ट कीअं लॻो पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। वठंदासीं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।